तूं ऐं पारा तां मूं ते को बि एतिरो न कंदियूं। तमाए त मूं सां ॻाल्हाइण खां अॻु में 1000 भेरा सोची थो कर। पहिरियों चक्कर माफ़ थो कयां, पहिरियों चक्कर माफ़ थो कयां। जेकॾहिं आईंदा अहिड़ी गुस्ताखी कई ज़बान खां कढी छॾींदो साईं। वारे मोर बाबा बालक मरिए। छाते मथो ख़राब थियो अथई। दुनिया जी गुफ़ा में अची वेहण जी जुरत कई अथव, ॿुधो नथा? ॿाहिरि हलो। सजन आहिनि, सजन दुश्मन न आहिनि। रैस जी बादशाही जो ख़ैर। रेस जो ख़ैर भोतार। घर बीठा छो आहियो? वेहो बाबा। रेस ही बदतमीज़। अदा चवण दे हिनखे, का ॻाल्हि नाहे। घटि वधि ॻाल्हाइण सां मूंखे बुरो नाहे लॻंदो। ये जेतिरो बदतमीज़ आहे ओतिरो ई बावफ़ा। बंदूक सां प्यार करे तो रत जी खुशबू हिनखे ॾाढी वणे थी। सजन जो सजन ऐं दुश्मन जो दुश्मन। जबर तव्हांखे न सुञातई, इन्हीअ करे आपे खां ॿाहिरि निकिरी वियो, न त बीठा लताड़ियोसि। कुझंदो ई न। जुड़ियल ॾिसी छा थियो? वञ चांहि पाणी जो बंदोबस्तु कर। न रे तकलीफ़ न कयो, असां खाई पी आया आहियूं। ईअं कीअं थो थी सघे जबार? अदा जा सजण आयो त मुंहिंजा बि सजण थियो। घटि में घटि चांहि पाणी त पियो। भोतार साईं, चांहि हली वेंदी। जुड़ियल जल्द कर, चांहि करे वठ। हे कमदार सां गॾु बोरची बि ॾाढो सुठो आहे। रैस कुझु खाइण पीअण खां पहिरियां फातिहा न थी वञे? न जबार न। जेसि ताईं अदा जे खून जो पलांद आचर ऐं खानू को न वठंदासीं तेसि ताईं हथ फाते लाइ न उथंदा। रेस तव्हांजो साथ घुर्जे, बाक़ी उन्हनि खे बख़्श कोन कंदासीं। हींअर जेको कुझु आयो तव्हां ई मुंहिंजा आहियो। तव्हांजो साथ न ॾींदुसि त भला ॿियो कंहिंजो साथ ॾींदुसि। रैस थोरो पुलिस जो मसलो आहे, उहो हल करे वठो, पोइ तव्हां जीअं हुकुम कंदो। मुंहिंजे हूंदे पुलिस तव्हांजे वार जो बि नालो न वठंदी। पुलिस खां बेखौफ़ थी दुश्मननि जो पीछो कयो। जंहिं बि शइ जी ज़रूरत हुजे हुकुम कजो, हर सामान तव्हांखे मां मौजूद करे ॾींदुसि।
अदा जे दुश्मन के हाणे घणी देर मां जेरो ॾिसण नथो चाहियां। पुलिस खे चई उन्हनि लाइ ज़मीन मां थो तंग कयां। हिक पासे ॾो तव्हां बीह जो, ॿिए पासे ॾो मां, विच में फासाए अहिड़ो था घोटियुनि जो हुन जो मौत ॾिसी सभु हासिल कनि। जेको उन्हनि जो मुख हुयो उनखे रईस मिठल खान घोटे छॾियो। बाक़ी जेके रहियल आहिनि उन्हनि खे घोटण में देर कोन कंदासीं। सिर्फ़ पुलिस जो भाउ हुयो जंहिंखे तव्हां टारे छॾींदव त विढ़ण में मज़ो ईंदो। जंहिं महिल बेखौफ़ थी घुमंदा वतो, पुलिस खे रोकण जब्बार हाणे मूसा खान जी पोइ जल्द ॿुधंदे धमाको रे जल्द ॿुधंदे। हाणे दुआ जी हमराई अल्लाह वारी। बेड़ा ही पार जब्बार। चङो भतार। कमाल थो करी रे सर, गिदड़न हाथा शींहं जो शिकार। मुजीब इन्हनि खे बावणो त आहे, पोइ मां पंहिंजी गोली छो ज़ाया कयां? पाणे आचर ऐं खानू जे वर चढ़ी वेंदा, कुझु मैदान साफ़ थी वेंदो ऐं रहियल सफ़ाई असां कंदासीं। मुंहिंजो दिमाग़ वॾो कमीनो दिमाग़ आहे रे सर, पर तव्हां जे दिमाग़ खे त दाद ॾियणो पवंदो। न बना हाणे तू वापस घर मोटी आ। हिकु तो वरी बि सोचंदा, मूंखे ख़ौफ़ थो थिए किथे तूं ग़लती त नथो करी। छो न बना, मौत खां एतिरो ख़ौफ़ किथे डिॼणो त न ई थी वियो। पंहिंजे मौत खां केर तो कम वक़्त जे अदा अचे वठी बंदूक सिधी सीने वारी हणु, मुंहं ते घुंज बि न आणींदुसि। मूंखे रुगो ख़ौफ़ आहे त तोखे कुझु थी न पए। तूं छा थो सम्झी त मां पंहिंजूं अखियूं पूरे थो हलां? उन्हनि चालाक ऐं शास्त्र दुश्मननि जे चालुनि खां वाक़ुफ़ न आहियां? न बन न, उन्हनि खे ॾीकी ॾकर रांदि खेॾण मूं सेखारी आहे। हू पंहिंजी आग हली चुका, हाणे मुंहिंजो वारो आहे। जेकॾहिं मूं पंहिंजी आग में उन्हनि खे डोराए न मारियो त मूंखे अचर न चइजांइ। जे अदा तूं आग वठण थो चाहीं त पोइ हिन ठले ॾिनल सॼण खे साण छो नथो खणी? मूंखे कसम आहे अदा वॾे जे खून जो, उन्हनि खे ओसी ताईं सकाईंदो रहंदुसि जेसिताईं मूं आॾो वेही गीसियूं न पाईंदा। तोखे ज़रूर साण खणी हलंदुसि, पर पहिरियां उन्हनि दुश्मननि खे परखे वठां जेके सॼणनि जे वेस में साम्हूं था अचनि। जेसि ताईं उन्हनि जे मन जी मेराण चेहरे ते तरी नथी अचे, उन्हनि खां वधीक को बि ख़तरनाक नथो थी सघे। नबर तूं उन्हनि जे बुग़्ज़नि खे सम्झी न सघंदे। सभु कुझु ॼाण रखण खां पोइ बि धोखेबाज़ जी दावत खाइण लाइ उन जे वञी विच में वेहंदे कहिड़ो लाचार अदा, कहिड़ो लाचार आहे? लाचार आहे न बन, लाचार आहे। हिन वक्त मूसा सां मिलण तमाम ज़रूरी आहे। मूंखे ख़बर आहे त मूसा सांडे वांगुरु रंग बदलाईंदो रहे थो, पर जेसि ताईं मूसा जो असुल रंग साम्हूं न ईंदो तेसि ताईं उन ते वार करण जो असांखे सबबु न मिलंदो। सबबु छा जो दा? हुकुम कर त तोखे मूसा खान जो मेजालो कढी आणे ॾियां। न बन न, जेसि ताईं मूसा खान जे तरफ़ां आगराई न थींदी तेसि ताईं मूसा खान खे कुझु बि न कंदासीं। पोइ कहिड़ो लाचार आहे मौत जे विच में वञी मूसा खान सां मिलण जो? मिठल खान जे कातिल जी असलियत ॼाणण लाइ मूसा खान सां मिलण लाज़िमी आहे। हरू भरू
असां मिठल खान जे कत्ल में छो लोड़ींदा रहूं? उन करे हर दुश्मन ई सजण ते अख रखणी पवंदी। जेकॾहिं ईअं ई हर माण्हूअ ते अंधो एतमाद कंदा रहियासीं त दुश्मन हिक ॾींहुं असांजे घर में अची सभिनी जूं कब्रूं ठाहियूं हलिया वेंदा। ठीक है दा नथा मुड़ो तव्हांजी मर्ज़ी, पर इहो ॿुधायो त कॾहिं मोटंदव? 2-3 ॾींहं लॻी वेंदा। मुंहिंजी वापसी ताईं ख्याल सां रहिजांइ। हर ओपरे माण्हूअ ते नज़र रखजांइ, किथे ईअं न थिए जो तुंहिंजूं अखियूं पूरियल हुजनि ऐं पुलिस अची दर ते बीहे। दुआ खपे दा, तुंहिंजी दुआ खपे। जुड़ेल तू निकिरी वञ। खानू के गोले हथ करे वञी जा पोडीस त रात कीअं बि करे मूंसां मिली वञे। ठीक है बोतार साईं, मां वञा। छा खानू ईंदो रे सर? तव्हां मथां एतिरो भरोसो करे सघे थो? ज़रूर ईंदो। कहिड़ी महल ऐं कहिड़े टाइम ते ईंदो इन जी का ख़बर नाहे। खानूअ जे मौत जो सामान विछाइणो आहे छा? नवन आयल दुश्मननि खां खानू खे आगाह करणो आहे। रेज़ा ही वेचारा अॻ में ई लाचार हुया, वरी मथां खानूअ खे बि होशियार करे था छॾियो। पोइ खानू हिननि खे वठ कीअं ॾींदो? फिलहाल खानू मां को बि ख़तरो नाहे। जे बची विया त मूं लाइ वॾो मसइलो खड़ो कंदा। इन करे मां चाहियां थो त नवां आयल दुश्मन खानू जे गोली जो शिकार थियनि। बाक़ी खानू त अॻे पोइ पुलिस जी गोली सां मरणो आहे। रेसा खानूअ मथां एतिरा केस आहिनि छा? 2 खून जा केस अथसि, मिठल ऐं अजू जा, ऐं 2 ही बारीदो त हुकूमत के खानू जा शूट आर्डर कढणा ई पवंदा। जे अञा बि आर्डर न निकितो त पोइ पैसा खाराए मां ऑर्डर कढाए ईंदुसि। पोइ खानू जो किस्सो तमाम थी वेंदो। बाक़ी रहिया आचर ऐं नबन उन्हनि जे लाइ बि सोचे था वठो। हेडा हेडा लिखी छो थी मुखा छो थी लिखी वही काडे थी भले दिसण में ही कान थी अची खबर पई थम त हवेली जा डाढा माल पई खाई। अरे मां माल खावा या मिल्कियत ते मैं तुझो छावियो बुध ई छा परे 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 हाथ कर कुछ कोने को आई देखार मुके पर कुछ कोने आई छडे ना ई हो छा है अरे छडे भले डाढा माल पई खाई। मां भी चवा ये खैरा हवेली में मुई छो पई है ये थी खादा खाई। अरे खैरा जे सिर दे खैर हो जे खाइणो थई त खाओ बाकी चप न चट। अरे गाल त बुध तू होडा वेठी माल खाई थी मो वरी केड़ो डो कयो। हाय हाय मो खगो हिन भत जे आसरे सुबह का वठी भुख ते वेठो हिते ही डायणा जो गिरही कोन बचाईंदी मो खगो खाइंदो छा। गाल त बुध छा पे सोची। अरे छा सोची दस इहो ही पई सोचा त कहिजो नसीब कंखे मिलियो छा कंहिंजो नसीब माई। अरे खैरां जे सिर दे खैर हुजे हवेली में ॾाढी ओबर सोबर बचे थी सो जीजा उन चयो त अन भटावा पेरन में पियो लताड़बो
चयूं खैरा इहो खणी वञो हावेलीअ जे कहे पखी पुखण खे वञी विझो पर हावेलीअ में इहो राकास लथल आहे मूसड़ो अड़ी उनजे भव खां पखी पुखण वीचारा हावेली छॾे हलिया विया सो मूं चयो त अनु भटारो आहे ज़्यान त करणो नाहे न कहे जीता मिड़े जे कम ईंदो मेरे सड़े विधुमि थालीअ में खयूं पई वञाए रहे वलूअ वारीअ कुतीअ खे खाराइण हाणे जे तूं ई रस्ते में मिली वई तुंहिंजो नसीब आहे जियो बिस्मिल्लाह आहे अदी जे अॼु कुती बुख मुई त खाइर आहे तुंहिंजो पेट त भरबो छा थियो मुई छा थियो अड़ी निड़ीअ में हॾी अटके छा हाँ वठ निकर मुई मुंहिंजे नज़रनि जे अॻियां निभागी न कुतनि जा खाधा मूंखे थी करे खैरा जे छड़े खैर हुजे कहे बुखायल जो पेट भरियो त सुठो अरे हाथ मताई जी थी आ न बुखाइलन जा पेट थी भरे मार खुदा जी पैस अले छा खराए भैया लगे तो अड़ी सॼो ॾींहुं मूंखे ओ कराईंदा तोफा पंजन के केवलियूं कहिड़ियूं आहिनि गिरह कोन थी रन छॾे को पेट में हणिजी कॾहिं वञा खैर हुजे ये थाव ठड़काए भनी छड़ी दे इता कुछ को न मिलंदुई अरे अल्लाह वरी हयाती ॾींदी अची वई आहे बुख में मरी वियो आहियां रन मरी वियो आहियां शौक़ कोन हो तो पाण में थू करे मोकलियो अरे जीजाऊं ॼाणनि उन्हनि जी क़िस्मत ॼाणे छॾ हवेलीअ खे घर में आहीं त अणबो सणबो टुकुर त मिले थो न अरे सिर्फ घर खां ॿ ॾींहं ॿाहिरि हुअसि त इहो हाल थियो अथई खैरा जे सिर ॾे खैर हुजे जॾहिं खैरा जो सिर खुदाए खयूं त पोइ सोच कहिड़ो हशर थींदुई खैरा जेसि ताईं तुंहिंजे सिर ॾांहुं खेर आहे न त घर में रह काॾे बि वञण जी ज़रूरत कान्हे का न परियल न हाणे जे न वाझूं बि विझंदे त खैरा हवेलीअ वञण खां कान मुड़ंदी अरे हो बंद पखेड़नि वांगुरु ॿई जीजाऊं वेचारियूं वाझूं थियूं विझनि पयूं उन्हनि खे दिलासे ॾियण वारो बि कोई कोन्हे पर हाणे ईअं सम्झ त वेचारियूं ॿई जीजाऊं मिरूअ जे मुंहं में आहिनि जे मौत जे लाइ वाझाईंदियूं न त बि मौत कोन मिलंदो इहो मिरू पंहिंजे ॾाठनि हेठां ॾेई ॿिन्ही जीजाउनि खे वेठी चिलाईंदो खैरा खां इहो कोन पुॼंदो त जीजाउनि खे मौत जे मुंहं में ॾेई पाण वरी तो जड़े खगे जे कच्छ में वेही रहे दुखियों जान मिड़न ता भिनण नथे पिटण वारियूं पधरियूं गावा गुल लसंदन ॿियो हुई हथणन रोंदियूं रोअण वारियूं मुझो निभाग तो तुझे भाग के खाई वियो न नसीबा न भाग ऐं निभाग जी ॻाल्हियूं छो केर थो चए तूं निभागी आहीं मुंहिंजी क़िस्मत जी ख़ुशियूं मूंखे मिली चुकियूं आहिनि बाक़ी रहियल ॾुख सूर तिन सां त निभाइणो आहे बाक़ी कंहिंजे भाग ऐं निभाग जे करे मुंहिंजी क़िस्मत मटिजी नथी सघे तू कुछ भी चवी पर ये हवेली मुझे अचण खां पोइ बर्बाद थी आहे चरी तुझो इन में कहिड़ो ॾोह हिन हवेली खे बर्बाद करण वारो 60 साल अॻु में पैदा थी चुको हुयो बाक़ी उन जो अंजाम छा थींदो तूं पाण पंहिंजी अखियुनि सां ॾिसंदीअ
अनु चइबो तो वाइदे जो पक्को आहे मौत जो खौफ ही कोन तो थई जेकी सिर सां कफन ॿधी घुमंदा आहिनि उन्हनि खे मौत जो खौफ़ नाहे हूंदो। ॻाल्हि कर कीअं घुरायो अथई? ॻाल्हियूं पयूं थींदियूं पहिरियां ई चांहि पी वठां। मां चांहि पीअण न आयो। यकीन कर खानो चांहि में नशो नाहे नई तव्हां खे माराइण या गिरफ़्तार कराइण जो को प्रोग्राम आहे। मां ॼाणा पियो त तव्हांजा दुश्मन अञा ज़िंदा आहिनि पोइ मूंखे मारण जो कीअं सोचींदो? जबार ऐं मजू ॿई मैदान में पहुची चुका आहे। ख़बर अॻ में पहुची चुकी आहे। वरी ॼाण रखी थो अखियूं पूरे अनाड़ी हलंदा आहिनि रईस। उन्हनि जे सिरनि जी क़ीमत ॿुधाए। बग़ैर क़ीमत जे ॿिन्ही जा लाश तोखे तोहफ़े में ॾींदुसि रईस। इन महिरबानी जो कारण दोस्त जो रहियल कर्ज़ अदा करणो आहे। इन सां गॾु मुंहिंजो कर्ज़ बि पूरो थी वेंदो। कर्ज़ ऐं फर्ज़ खानू गॾो गॾु पूरा कंदो। वाह खानू वाह। सलाम अलैकुम। वालेकुम सलाम। वालेकुम अस्सलाम। अच अचरखाना अच। अचरखाना अॼु वॾा पेर कया अथई। रईस सभिनी खे खणी गॾु घुरायो अथई। छा पीअण जो इरादो अथई छा?